अस्सलाम वालेकुम। अज असां टेंस जो हिकिड़ो टॉपिक पढ़ंदासीं, प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस। प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस के सिंधी में चइबो आहे ज़माने हाल जारी। ज़माने हाल जारी। हाणे इन जी जेका डेफिनेशन आहे, इट शोज द कंटिन्यूटी of work in the present time। इन जो मतलब आहे अहिड़ा कम जेके हलंदड़ वक़्त में जारी रहनि उन खे असां छा चवंदासीं, प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस। हाणे हिते हिकिड़ो मिसाल आहे, We are playing क्रिकेट। असीं क्रिकेट खेॾी रहिया आहियूं। ॾिसो, मूं चयो त इन जेको मौजूदा वक़्त में जेके कम जारी रहनि उन खे असां प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस चवंदासीं। सिंधी में जेका सुञाणप आहे इहो आहे, रहिया, रहियो या रही, पयो, पया वग़ैरह वग़ैरह। हाणे ही त थी वियो असांजो मिसाल। त हाणे जुमिलो कीअं ठहियो, वी छा आहे, आर छा आहे, प्लेइंग छा आहे, क्रिकेट छा आहे। हाणे जेका इन जी फॉर्मेशन चऊं या असां स्ट्रक्चर चऊं, बनावट जेका आहे सेंटेंस जी, वी छा आहे, सब्जेक्ट आहे, आर हेल्पिंग वर्ब आहे जेका मदद जी वर्ब जी मदद करे थो, प्लेइंग छा आहे, वर्ब जी फोर्थ फॉर्म आहे, या असां ईअं बि चई सघूं था वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस क्रिकेट छा आहे, ऑब्जेक्ट आहे। हाणे ही असांजी थी आहे स्ट्रक्चर जेका बनावट आहे। ऐं ही सेंटेंस जेको आहे असांजो अफर्मेटिव जो हाकारी जुमिलो आहे। ऐं हुन खां पोइ हिन टेंस जा जेके मददगार फेल टे आहिनि, मददगार फेल टे आहिनि। हाणे असां पढ़ंदासीं त जेके मददगार फेल कहिड़े सब्जेक्ट सां गॾु किथे यूज़ थियनि था। हाणे नंबर 1 आहे असांजो आहे, जेको सब्जेक्ट आहे हिन सां गॾु एम यूज़ थींदो आहे, जेको हेल्पिंग वर्ब यूज़ थींदो आहे एम। हुन खां पोइ यू, वी, दे, छो जो ही प्लूरल आहिनि इन करे इन्हनि टिनी सां गॾु छा लॻंदो, आर लॻंदो। ॾिसो हिते असां सेंटेंस वी सां गॾु कहिड़ो हेल्पिंग वर्ब लॻो, आर लॻो। हाणे ॿियो आहे ही, शी, इट या सिंगल नेम या हिकिड़ो नालो जेको हुजे उन जाइ ते इज़ यूज़ थींदो। हाणे ॿियो हीअ असांजो थी अफर्मेटिव, माना हाकारी जुमिलो। कहिड़ो जुमिलो, अफर्मेटिव मीन्स हाकारी जुमिलो। हाणे असां हिन खे नेगेटिव ठाहींदासीं। हाणे नेगेटिव कीअं ठाहे सघूं था, नेगेटिव ठाहिण लाइ का डिफिकल्टी न आहे, सफ़ा आसान आहे, कुझु बि न आहे करिणो असांखे। वी आर सिर्फ़ु नॉट ऐड कंदासीं। छा ऐड कंदासीं, नॉट। वी आर नॉट प्लेइंग क्रिकेट। हाणे हिते असां छा चयो पिए, असीं क्रिकेट खेॾी रहिया आहियूं। असीं क्रिकेट न खेॾी रहिया आहियूं, असीं क्रिकेट
न खेॾी रहिया आहियूं। हाणे ॾिसो अफर्मेटिव माना हकारी पॉजिटिव आहे। हाणे नेगेटिव माना इनकारी, माना इनकार करे पियो कंहिं शइ सां। हिते मथे चए पियो त असीं क्रिकेट खेॾी रहिया आहियूं, हिते छा चयो असीं क्रिकेट न खेॾी रहिया आहियूं, त इहो छा आहे नेगेटिव जो सेंटेंस आहे। हाणे जेका स्ट्रक्चर आहे हिन जी सिंपल पियो आहे। We subject are helping verb plus not plus verb fourth form plus object। हिन खां पोइ टियों सेंटेंस आहे इंटेरोगेटिव जी माना आहे सवालिया जुमिलो। गेट इंफॉर्मेशन, का शइ पुछे थो। हाणे हिनखे असां चेंज कंदासीं इंटेरोगेटिव में छा कंदासीं असां, जेको असांजो हेल्पिंग वर्ब हूंदो उहो सब्जेक्ट खां अॻियां खणी वेंदासीं। जेको असांजो हेल्पिंग वर्ब हूंदो, मददगार फेल हूंदो, उहो असां सब्जेक्ट खां अॻियां रखंदासीं। हुन खां पोइ असांजो सब्जेक्ट छा आहे हुई, ऐं नाट ख़तमु थी वेंदो। प्लेइंग क्रिकेट। हाणे इंटेरोगेटिव जो मूं छा चयो तव्हांखे, गेट इंफॉर्मेशन माना का शइ असांखां पुछे थो। इंटेरोगेटिव खे सिंधी में चवंदासीं सवालिया। छा असीं क्रिकेट खेॾी रहिया आहियूं, छा असीं क्रिकेट खेॾी रहिया आहियूं, इहो असांखां पुछे पियो। हाणे जेका फॉर्मेशन आहे हिन जी हेल्पिंग वर्ब फर्स्ट में, जंहिंखे असां स्ट्रक्चर में चवंदा आहियूं, हेल्पिंग वर्ब फर्स्ट में, पोइ आहे सब्जेक्ट, पोइ आहे वर्ब जी फोर्थ फॉर्म, ऐं हुन खां पोइ आहे ऑब्जेक्ट। अल्लाह हाफ़िज़।